मेहड़ में डिजिटल आदमशुमारी जो पहिरियों ॾींहुं अमले खे ट्रांसपोर्ट न मिलण सबब अमलो वापस रवानो। एसी मेहड़ जी पोस्ट खाली मुख्तियार कार अमले खे सुभाणे ट्रांसपोर्ट ॾियण जो चयो। मरदमशुमारी जो अहम मसलो ब्यूरोक्रेट करप्शन में पूरा। पाकिस्तान में 7 आदमशुमारी जो अॼु पहिरियों ॾींहुं पर सरकारी ट्रांसपोर्ट लाइ मिलियल रक़म कीअं हड़प कजे। रेवेन्यू अमलो इन चक्कर में इंतजामिया पूरो ॾींहुं मुलाज़िमनि खे ख्वार करण खां पोइ मुलाज़िम वापस घर रवाना। 1 महीने खां प्रैक्टिस पई हले, रेवेन्यू अमले खे ख़बर नाहे। ही सरासर सिंध दुश्मनी आहे। असिस्टेंट कमिश्नर जी पोस्टिंग नाहे त मुख्तियार कार के घुर्जे हा ट्रांसपोर्ट जो बंदोबस्त करे हा। पहिरें ॾींहुं इहा हालत आहे त अॻिते कम कीअं हलंदो। डिजिटल सर्वे कंदड़ अमले जूं दाहूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।